पिशावर पब्लिक स्कूल सान्हे के 10 साल मुकम्मल शहीदन के वारसन जा जख्म अज भी ताज़ा हौसला बुलंद 16 दिसंबर 2014 मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं हो जॾहिं दहशतगर्दन APC पिशावर में हमलो करे 132 शागिर्दनि स्कूल अमले के 16 ॼणनि के शहीद करे छॾियो। आर्मी पब्लिक स्कूल पिशावर सानी जड़ा वाक़या दहशतगर्दन के असर चेहरे के वाइको कन था। कौम दहशतगर्दन के कदे भी सदन नापाक इरादन में कामयाब थियण न ॾींदी। 16 दिसंबर 2014 ते दहशतगर्दन असांजे ॿारनि ऐं क़ौम जे मुस्तक़बिल ते हमलो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी APS पिशावर सानी जे शहीदनि जी 10वीं वसीयत ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दन जे ख़ात्मे लाइ आलमी बिरादरी खे गॾिजी कोशिशूं करणियूं पवंदियूं। APS साने मां वाज़े आहे त दहशतगर्द मुल्क में रफेड़ पकड़ण चाहिनि था। साने जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करियूं था। पोलियो जो खात्मो वॾो चैलेंज आहे। खात्मो करे ई सुख जो साह खणंदासीं। पोलियो ख़िलाफ़ जंग में आलमी इदारा भी शरीक आहिनि। पोलियो जा 60 नवां केस साम्हूं अचण हिकु वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में पोलियो जे ख़ात्मे बाबति तक़रीब के ख़िताब चवे थो सऊदी बिल गेट्स फाउंडेशन ऐं WHO पारां सहकार तारीफ़ जोॻो आहे। समूरे पाकिस्तान में पोलियो ख़िलाफ़ जंग खटींदासीं। ॿारनि खे पोलियो खां बचाव वारा खोड़ा पियारण वारी मुहिम जी शुरूआत कई आहे। वारसनि खे दरख़्वास्त आहे त ॿारनि खे पोलियो जा खोड़ा पियारे मुहिम में मदद कनि। सामुंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ पारां बहरीन जो दौरो। एडमिरल नवीद अशरफ जी आला फ़ौजी ऐं सिविल क़यादत सां मुलाक़ातूं। ISPR मौसफ़ नेवल चीफ जे बहरीन जे बादशाह हमाद बिन ईसा अल ख़लीफ़ा सां तफ़सीली मुलाक़ात। दिफ़ाई सहकारी ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे मुस्तहकम करण ते ख़्याल जी ॾेवट। नेवल चीफ जे वलीअहद वज़ीर आज़म ऐं डिप्टी सुप्रीम कमांडर बहरीन डिफेंस फोर्सेस सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में गॾियल दिफ़ाई लाॻापनि ते तफ़सीली सलाह मशवरो कयो वियो। नेवल चीफ जे बहरीन फोर्सेस नेशनल गार्ड ऐं कमांडर रॉयल बहरीन नेवल फोर्सेस सां मुलाक़ात। सिक्योरिटी मामलनि ऐं ॿतरफ़े दिफ़ाई सहकार वधाइण बाबति ख़्याल जी ॾेवट। ISPR मौसफ़ नेवल चीफ जो दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक हथी वठराईंदो। नवाबशाह में MNA आसफा भुट्टो ज़रदारी MPA फरियाद टालपुर जी ज़रदारी बिरादरी के 7 पाणनि के मोज़िज़नि सां गॾिजाणी। ॿिन्ही अॻुवाणनि पारां बिरादरी शहीद रानी बेनज़ीर भुट्टो की वरसी के जलसे में वध खां वध शिरकत की हिदायत। मुस्तक़बिल के वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी जा हथ मज़बूत कया वञनि। MPA फरियाद टालपुर ऐं MNA आसफा भुट्टो ज़रदारी जो गॾिजाणी में ख़िताब। सदन चवणु हो त 27 दिसंबर ते जलसे के कामयाब करण लाइ औरतूं वध खां वध शरीक थियनि। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर लेडीज़ विंग की गॾिजाणी के ख़िताब कंदे चयो त शहीद रानी के जलसे में औरतूं वध खां वध शिरकत कनि। बिरादरी की गॾिजाणी में सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, ज़िले सदर सालिम ज़रदारी, रईस उबदार ज़रदारी, इंजीनियर जुनेद इक़बाल ज़रदारी, बिशारत ज़रदारी ऐं ॿियनि जी शिरकत।